तोखे जमी तूं ख़बर आहे त दिलनवाज़ ख़ान मज़हबी माण्हू हू पंहिंजे अक़ीदे खां ज़रे बराबर बि कोन त पोइ छा करियां हा भला? हिलालो कराइण ही हिन मसइले जो हल आहे। त पोइ सूफिया खां बि वई ऐं सूफिया जी जायदाद पूरा 300 एकड़ ज़मीन आहे सूफिया जे नाले जी। ख़बर थी करोड़नि जी थिए थी। पूरा 300 एकड़ ज़मीन करोड़नि जी थिए थी। रईस हा बि चई सघे थो ऐं न बि। मज़हबी माण्हू आहे, ज़रूरु पंहिंजे मुर्शिद सां सलाह मशवरो कंदो। यामीन ख़ान मुंहिंजी धीउ खे तलाक ॾेई छॾी। इन खां वधीक बेइज़ती बि कहिड़ी थींदी? सॼे ख़ानदान में असांजो नक कपजी वियो आहे ऐं तव्हां सुलह जूं ॻाल्हियूं पिया कयो। असां बि इन ख़ानदान सां तालुक़ रखूं था। ॻाल्हि ख़ानदान जी न, शरीयत जी आहे। मूं सोचियो त तव्हां सुता पिया हूंदा, पर हिते त सरकार जी निंड ई पिटल आहे। कवेड़ी औरत मुंह ते टोको थी करी। टोक न, हक़ीक़त थी चवे। मथे भॻवान पक कर जेको बात लाइ तई तो पकंदी थी वञे। मुंहिंजी त निंड फिटी वई आहे ऐं तूं मगर निकिरी वञ तूं में तो मां छो छॾे वञा पंहिंजो घर हितां? ही तुंहिंजो घर न, मुंहिंजो घर आहे। नथी खपे मूंखे तो जहिड़ी ज़ाल। हाँ, पहिरीं सोफिया खे कढी ऐं हाणे वरी मुंहिंजे पोयां अची पियो आहे। हा नथी खपे मूंखे तो जहिड़ी ज़ाल। निकिरी वञ मुंहिंजे घर मां। अकेलो थी वेंदे यामीन ख़ान, अकेलो थी वेंदे ऐं पोइ ॾाढो पछताईंदे। सॼी हयाती तो असांखे पंहिंजो दुश्मन सम्झो आहे। पर यामीन ख़ान, तूं पंहिंजो दुश्मन पाण आहियो। मुंहिंजी ॻाल्हि मञी त पंहिंजी हिन ज़िद तां लही वञ ऐं सूफिया खे पंहिंजी दिलि मां ॿाहिरि कढी छॾ। छो कढां मां सूफिया जो पंहिंजे दिलि मां ख़्याल? इहो तव्हांजे लाइ बहितर, छो त सूफिया जे अॻियां हाणे तव्हांजी उहा इज़त न हूंदी। तलाक थी वञण खां पोइ रईस दिलनवाज़ चरियो न आहे जो पंहिंजी धीअ खे ॿीहर। इन ॻाल्हि जो तूं फ़िक्र न कर, पाण ई मां सभिनी मसइलनि खे हल करे वठंदुसि। फ़िलहाल तूं निकिर हल चवे थो हल मुंहिंजे खां वञणा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।